तो गंगा जी के किनारे ते हिकिड़ा संत रहंदा हुया, साध संगत जी। तो पंहिंजे कुछ सेवकनि सां गॾु उते रही भक्ति कंदा। हिकिड़ो सेवक उन्हनि में ॾाढी श्रद्धा रखंदो, ॾाढो भाव रखंदो, ॾाढो प्रेम कंदो पंहिंजे गुरुनि सां, अथाह प्रेम हुयो। ऐं ईअं दिखावो न भाई, छो जो संसार में केवल दिखावो हली रहियो आहे। वो सच्चो प्रेम कंदो, जेके वचन गुरु चवनि बसि उन्हनि जो पालन करिणो आहे। गुरु जी कुछ ॾींहंनि जे लाइ ॿाहिरि पिया वञनि, सेवक खे चयूं भाई कुछ ॾींहं वञूं था, तूं हिते रही करे सेवा संभालजां, भक्ति कराइजां सभिनीनि खे, नाम जपजां, तूं बि पंहिंजो नितनेम कजां, सभु कजां। सेवक रोअण लॻो, चवण लॻो मूंखे गॾु वठी हलो, तव्हांजे बिना मां कीअं रहंदुमि, तव्हांजा रोज़ दर्शन कंदो आहियां त मूंखे ऊर्जा मिलंदी आहे, शक्ति मिलंदी आहे, तव्हांजे बिना मां कीअं रहंदुमि, मूंखे गॾु वठी हलो। सतगुरनि चयो न भाई, असां कुछ ॾींहंनि में हलींदासीं, तूं हिते रही सेवा कजां, तोखे एॾो प्रेम आहे ते साम्हूं गंगा जी अथई, गंगा जी में असांजो रूप ॾिसजां। ध्यान सां ॿुधजो भाई, गंगा जी में असांजो ई रूप ॾिसजां, तोखे दर्शन थींदा, तोखे लाभ थींदो, तुंहिंजी श्रद्धा जेकी आहे अञा मजबूत थींदी। जो हुकुम, जेकी तव्हांजी आज्ञा। गुरु जी हली विया, सुबुह थियो, रोज जो नियम हुयो स्नान करणो आहे पहिरियों गंगा जी में, पोइ नितनेम करणो आहे। जीअं स्नान करण विया त गुरुनि जा वचन यादि अची विया कि गुरुनि छा चयो आहे, मुंहिंजो ई रूप ॾिसजां, स्वरूप ॾिसजां गंगा जी में, ओड़ो ई प्रेम, ओड़ो ई भाव रखजां। हाणे गुरुनि चयो आहे, ऐं गंगा जी खे अगरि गुरु स्वरूप ई सम्झणो आहे त हुन में पेर कीअं विझां? चओ हरे राम। उन जल में, गंगा जी में मां पंहिंजा पेर कीअं विझां? स्नान ई न कयईं, वियो खूह जे किनारे, खूह में स्नान करे आयो। हाणे रोज जो नियम इहो थी वियो, जेतिरा ॾींहं गुरु जी न आया, खूह में वञी स्नान करे, गंगा जी में स्नान न करे। अहिड़ी हुनजी भाव, अहिड़ी भावना, श्रद्धा हुई। गुरु जी आया 4 ॾींहंनि खां पोइ, कुछ सेवक हुया, हिकिड़ा संत चवंदा आहिनि भाई यादि रखजो, हर संत वटि अहिड़ा 4-5 माण्हू ज़रूर हूंदा अथव। चओ हरे राम। जेके गड़बड़ करण वारा हूंदा आहिनि, हर संत वटि 4-5 अहिड़ा तव्हांखे ज़रूर नज़र अची वेंदा। पोइ 4-5 उथिया, गुरु जी जीअं ई आया, प्रणाम कयो, चयो गुरु जी तव्हांखे ख़बर आहे जेको नयो नयो चेलो ठातो अथव? छा थियो भाई? चई तव्हांजो जेको नियम आहे रोज गंगा जी में स्नान करणो आहे, जेतिरा ॾींहं तव्हां ॿाहिरि हुयो हिकु ॾींहुं बि स्नान कोन कयो अथई। गुरु जी सॾु कयो, चयो छो भाई तूं गंगा जी में स्नान न कयो आहे? हाँ, गंगा जे किनारे रहे तो भागन वारो आ। हे तो यही थियो भाई, कोई सत्संग जे चौखट ते ही रहे और सत्संग न बुधे, सत्संग कथा कीर्तन न बुधे। हेडो तोखे मानुष्य जन्म मिलियो, गंगा जो तट मिलियो, पर तू डुबकी नथो लगाए भाई, डुबकी नथो लगाए। छो भला, छा कारण आ? गुरुजी मूंखे माफ़ कजो, तव्हां ही त चयो कि मुंहिंजो स्वरूप ॾिसजां, हाणे तव्हांजो ही स्वरूप तो ॾिसां त मां कीअं स्नान कयां? एड़ा वचन ॿुधी गुरुजी भी प्रसन्न थिया। चयो ठीक आ भाई, तुंहिंजी ॾाढी श्रद्धा आहे, ॾाढी सुठी भावना आहे, मुंहिंजो ट्रॉल खणी आ त मां त स्नान कयां गंगा जी में जल्दी। वयो ऐं उन्हनि जा ट्रॉल आदि जेके भी हुया सभु खणी आयो। गुरुजी स्नान करण विया, अञा थोड़ो ही अंदर विया गंगा जी में त गुरुजी ॾिठो परीक्षा वती कि हाणे ॾिसूं था। परीक्षा गुरुजी वठंदा आहिनि, परीक्षा वती। जीअं ही गंगा जी में अंदर विया त गुरुजी चयो, अरे भाई मां हो पंहिंजो अंगोशो भुलिजी विया, खणी त अच भाई अंदर जल्दी। जी गुरुजी तुरंत डुक पाए वियो, अंगोशो खणी करे गंगा जी में चरण रखण ही वारो त यादि अची वियो भाई। भले हाणे गुरुजी अची विया आहिनि, पर आख़िर त मां हिनखे गुरु स्वरूप ही ॾिठो आहे गंगा जी में। गुरु स्वरूप ॾिठो आहे, हाणे पेर कीअं विझां? हिम्मत न थी, छो जो एॾी श्रद्धा, एॾो भाव आहे। पेर कीअं विझां, पेर कीअं विझां? ॾाढो असमंजस में पइजी वियो, चिंता में पइजी वियो। हेॾां गुरुजी आवाज़ कंदा, अच न भाई, जल्दी हली आ, जल्दी हली आ, अंगोशो ॾे असांखे अची करे, जल्दी अंदर अच। एॾो चिंता में पइजी वियो। ॾिसो, अगर कोई एड़ो प्रेम करे, एड़ी श्रद्धा, एड़ी भावना रखे त परमात्मा उनजी मदद कंदा आहिनि, प्रकृति उनजी पाण ही मदद कंदी आहे। एड़ो चिंता में हुयो कि गंगा जी में पेर कीअं रखां। गंगा जी मां आवाज़ आई, प्यारा तू चिंता न कर, गंगा जी पाण उनखे गुलनि जो रस्तो ठाहे करे ॾिनो, तू अची वञ मथे, तोखे पेर भी रखण जी ज़रूरत न आहे। तुंहिंजी एड़ी श्रद्धा आहे गुरुनि में, एड़ी श्रद्धा आहे, तू वचन जो पालन करण तो चाहे। गंगा जी उनखे गुलनि जो रस्तो ठाहे ॾिनो ऐं गुलनि ते ईअं चढ़ी हली वियो जीअं असां धरतीअ ते हलंदा आहियूं। अहिड़ी श्रद्धा ॾिसी गुरु बि बलिहार हुया, ॾाढो प्रसन्न थिया, ॾाढो ख़ुशि थिया। चओ हरे राम।
चवण लॻा गिनती में त असां वटि हज़ारे आहिनि, गिनती में त असां वटि हज़ारे आहिनि, पर तूं जहिड़ा ॾाढा कुछ ई आहिनि, थोड़ा ई आहिनि। चओ हरे राम। एॾी श्रद्धा भाई, एॾो वचन तूं पालन थो करे। इहो कीअं थींदो आहे साध संगत जी? असां बि त सतगुरनि वटि वेंदा आहियूं, असां बि त उन्हनि जे दर सां जुड़ियल आहियूं, ऐं सभु सेवा बि कंदा आहिनि, सत्संग बि ॿुधंदा आहिनि, पर इहा भावना असांजे अंदरि काथे ईंदी आहे? छो जो अञा उहो विश्वास कोन्हे, अञा उहो प्रेम न मिलियो आहे, उहो श्रद्धा न मिली आहे। चओ राम।